नाजिन दादू में कणक की खरीदारी लाइ सिंध सरकार पारां बारदाणो नंढनि आबादकारनि बदिरां वापारियुनि ऐं बाज़िरनि ज़मींदारनि खे ॾियण ख़िलाफ़ मुतासिरनि एहतजाज कयो आहे। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था नवीद कुरैशी जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, कणक जो फसल लही वियो आहे, पर हिन वक़्तु अफ़सोसी इहा ॻाल्हि आहे त जेको आबादगार आहिनि उन्हनि खे बारदानो न मिलियो आहे। जेके मनपसंद माण्हू आहिनि या पाकिस्तान पीपल्स पार्टी सां जिन जो तालुक़ु आहे उन्हनि खे बारदानो ॾिनो वियो आहे। जेके ग़रीब आबादगार आहिनि उहे दावूं करे रहिया आहिनि त असांखे बारदानो न वञे, पर उन्हनि खे हिन वक़्तु ताईं को बारदानो न वियो आहे। दादू फूड खातो जेको आहे मुकमल नाकाम थी चुको आहे। ॾिसो तव्हां, कणकूं तयारु लॻी पियूं आहिनि, आबादगार सख़्तु परेशान आहिनि, ख़रीदारी सेंटर न खुली सघिया आहिनि, बारदाणो आबादगारनि खे न मिलियो आहे। ही बंदि कमरनि में एसियुनि जे कमरनि में वेही ड्रामा करे हलिया था वञनि। हिकिड़ी करप्शन करण जी हिकिड़ी वॾी प्लानिंग हली रही आहे, जेका करोड़नि अरबनि जी करप्शन थींदी। वापारियुनि खे ही बारदाणो खपाए ॾींदा ऐं आबादगार जेको सॼो साल महिनत करे थो ऐं उहो वीचारो साॻियो ई रोडनि ते हूंदो, सता फारम ज़मीनुनि जा खणी हिननि जी ऑफिसुनि जा चकर ॾींदो, पर हिननि खे आबादगारनि खे बारदाणो ॾियण लाइ तयारु न हूंदा। सियासी मुदाख़लत आहे। बंदि कमरनि में फ़ैसिला थियनि पिया। दादू जा मुख़्तलिफ़ फूड सेंटर आहिनि, जंहिंमें बुखारी आहे, चिंगलाणी आहे, शहीद मखदूम बिलावल आहे, छंडण आहे, जोई आहे, कक्कड़, खानपुर, खैरपुर, मेड़, सॼे ज़िले जे अंदरि 70-80 असांजा ही सेंटर आहिनि, पर बंदि आहिनि। बारदाणे ॾियण जे लाइ तयारु कोन्हनि ऐं खुराक जे मिनिस्टर मोहम्मद इस्माइल राव साहब इहो ऐलान कयो त हिकदमि सेंटर खोले ख़रीदारी कई वञे, आबादगारनि खे बारदाणो ॾेई कणिक वरिती वञे। पर ही दादू जे अंदरि हिकिड़ो वॾो ज़ुल्म आहे ऐं हिकिड़े गेम कई पई वञे करप्शन जे हिसाब सां, जीअं कंहिंखे ग़रीबनि खे बारदाणो न ॾियूं, बाअसर माण्हुनि खे ॾियूं ऐं वापारियुनि खे ॾियूं, जीअं असां वॾी पैमाने ते करप्शन कयूं। असीं वसारनि खां मुतालबो कयूं था त सेंटर खोले दादू जे आबादगारनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। हिन साल बि सिंध हुकूमत जी नाइली आहे त बारदानो जेको आहे उहो मनपसंद माण्हुनि खे ऐं जेको आहे वापार खे नथो वञे। जेके पोरियत ग़रीब किसान जेके माना वीचारा फसल जे आसिरे ते आहिनि, उहे मजबूरन जेको आहे उहो कणिक जेका आहे लही थी वञे ऐं बारदानो कोन थो मिले, त उहो कणिक जेका आहे उहो वापारियुनि वटि खपाइनि था। जेका वापारी मन मस्ती ते पंहिंजे अघ ते वठी ऐं जेको आहे उन्हनि खां ख़रीद कनि था, पोइ साॻियो ई उहो बारदानो अचे थो जेको वापारियुनि वटि खपी थो वञे ऐं उन ई बारदाने मां जेके आहिनि भौतार कमदार जेके आहिनि वञी उमरा कनि था। इहो सॼो बारदानो उन्हनि खे मिले थो, बाक़ी ग़रीब माण्हू जेके आहिनि उहो वापारियुनि वटि कुसिजी वञनि। भाई वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त सिंध गवर्नमेंट इहो चयो हुयो त असां अवलीन तरजीह जेका आहे नंढनि आबादगारनि खे ॾींदासीं। त हींअर जेको सीज़न आहे कणिक जे हवाले सां उन्हनि खे नंढनि आबादगारनि खे जेके थोरी जिन वटि जेका सो ज़मीन आहे उहे ॾाढो परेशान हाल आहिनि। उन्हनि खे बारदानो बिल्कुलु नथो मिले। मनपसंद माण्हुनि खे बारदानो ॾिनो पियो वञे, जंहिंमें उहे भौतार, उहे वॾा रेस सरदार, पर जेके नंढा आबादगार आहिनि पहिरीं बि परेशान हाल हुया ऐं हींअर बि उहे परेशान हाल आहिनि। ऐं उनखां अलावा ही जेका सो जेके बारदानो आहे उहो साॻियो ई जेका सो जेके वापारी आहिनि उन्हनि वटि फ़रोख़्त था कनि, उन बारदाने में भरे वरी उते सप्लाई था कनि। ग़रीब मिसकिन आख़िर वञे काॾे? हुकूमत ऐलान कंदी आहे त असां जेको सो बारदाणो हारियुनि खे ऐं जेके जेको ज़मींदार आहिनि उन्हनि खे ॾींदासीं, पर हिते अंधेर नंगी चरबट राजा लॻो पियो आहे, जेको पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे जेके असां DC सां रेड आहिनि या जेके वॾा भौतारनि जा माण्हू आहिनि उन्हनि खे मिलनि पिया, जेके हारी ऐं जेके असुली ज़मींदार जेके आहिनि जिन जूं फसल पिया आहिनि ऐं कणिक पई आहे त हुननि खे बारदाणो मिलण लाइ तयारु न आहे। ही जेके बि असांजी सिंध गवर्नमेंट आहे उन ऐलान कयो त 50,000 रुपया असां ॾींदासीं, ॿोरी खणंदासीं। हाणे ऐलान त कयो अथनि, ठला रुगो ऐलान कया अथनि, रुगो इहे जेको बारदानो जेको बि आहे इहो वापारियुनि खे ॾियनि पिया था ऐं ग़रीब मिसकिन माण्हू कोन था ॾियनि। हाणे इहे ठला आसरा ॾेई ग़रीबनि जूं बसि दिलियूं ख़ुशि कयूं, बाक़ी कुझु बि कोन्हे। इहो ठला आसरा आहिनि। ॿिया जेके इंस्पेक्टर रखिया अथनि इहे कमीशन खोर, इहे कमीशन वठी इन्हनि ग़रीबनि खे ॾींदा ई कोन। इहे ॾींदा वापारियुनि खे, कमाईंदो वापारी, ग़रीब साॻियो ग़रीब।